अची सिंध में कोई ॾिसे न्याणियुनि सां ज़ुल्म थो थिए छा करे हवा ॼाई वञे कंहिंखे अची सिंध में कोई ॾिसे न्याणियुनि सां ज़ुल्म थो थिए छा करे हवा ॼाई वञे कंहिंखे ॾिए अची सिंध में कोई ॾिसे हिन दौर जहालत में कूड़नि जे अदालत हिन दौर जहालत में कूड़नि जे अदालत में हर रोज़ पई पुरज़ा थिए पंहिंजनि जी अदावत में हर रोज़ नवां सदमा पैसा पंहिंजे ते पसे अची सिंध में कोई ॾिसे अची सिंध में कोई ॾिसे न्याणियुनि सां ज़ुल्म थो थिए छा करे हवा ॼाई वञे कंहिंखे हमारे घर पर आए वो सारा सामान तोड़ा और हमें मारपीट के बाल खींच के वो जुल्म करा हम पर तज़लील थी न्याणियुनि जी हैरत न आई कंहिंखे तज़लील थी न्याणियुनि जी हैरत न आई कंहिंखे तमाशा त ॾिठा सभिनी गैरत न आई कंहिंखे अखियूं रत थियूं रोअनि ईअं जीअं सावण में वसे अची सिंध में कोई ॾिसे शाक उथी त उथूं न्याणियुनि जा वारस थियूं ओ शाक उथी त उथूं न्याणियुनि जा वारस थियूं वेश्युनि जा हथ कपे दुनिया ते मिसाल छॾियूं जीअं का बि नियाणी हिते वैश्यनि खां वैश्यनि जे हथ न कुसे अची सिंध में कोई ॾिसे न्याणियुनि सां ज़ुल्म थो थिए छा करे हवा ॼाई वञे कंहिंखे ॾिए अची सिंध में कोई ॾिसे